अस्सलामुअलैकुम नाज़रीन, कौमी न्यूज़ सां गॾु मां से मंगल अचो त तव्हांखे ताज़ा तरीन ख़बरूं का डिस्ट्रिक्ट रिपोर्टर दादू फिदाउसैन पहुंच जे रिपोर्ट मुताबिक़ दादू सिविल अस्पताल जे चौकीदारनि जी जॻह शहर जे रोलू कुतन संभाले वरिती। अस्पताल जे मैटरनिटी होम, इमरजेंसी वार्ड, ॿारनि जे वार्ड ऐं पूरे अस्पताल अंदरि रोलू कुतन जी चहलकदमी जारी। सिविल अस्पताल दादू जे इमरजेंसी वार्ड अंदरि रोलू कुत्ता दाख़िल थियण लॻा। सिविल अस्पताल जा दरवाज़ा खुलियल हुअण सबबि रोलू कुतन जो अंदर दाख़िल थियण मामूल बणिजी वियो आहे। रात जे वक़्तु रोलू कुत्ता ॿारनि जे वार्ड ऐं ॿियनि वार्डनि में दाख़िल थियण सबबि मासूम ॿारनि ऐं ॿियनि मरीज़नि खे नुक़सान थी सघे थो। इमरजेंसी वार्ड में पीअण जे पाणी जी खोट सबबि मरीज़ पाणी लाइ परेशान आहिनि। ॿिए तरफ़ सिविल अस्पताल जे हलंदड़ कम में ठेकेदार जी सुस्ती ऐं अस्पताल इंतज़ामिया जे तरफ़ां करप्शन जो इंकशाफ थियो आहे। नाक़्स मटीरियल जो इस्तेमालु थी रहियो आहे। अधु खां वधीक अमलो ड्यूटियुनि तां ग़ाइब ॿुधायो वञे थो। दादू जे सिविल सोसाइटी ऐं सियाणवंदन तबिके ज़िले इंतज़ामिया खां मुतालबो कयो आहे त फौरन सिविल अस्पताल जा मेन गेट ऐं दीवारूं मुकमल तमीर कराए रात जे वक़्तु सभु दरवाज़ा बंदि करे सिर्फ़ मेन गेट खोलियो वञे ऐं उते चौकीदार खे पाबंद। मुल्की हालात खां बाख़बर रहण लाइ लाइक कयो कौमी न्यूज़ फेसबुक पेज, फॉलो कयो ट्विटर अकाउंट ऐं सब्सक्राइब कयो।